नाज़िन अहम ख़बर हिते अवां सां शेयर कंदा हलूं तो बलोचिस्तान के इलाइक़े सिब्बी में क़ौमी शाहराह ते ट्रैक्टर ट्राली ऐं कार विच में टक्कर थी पियो आहे। 10 खां वधीक माण्हू ज़ख़्मी थी पिया आहिनि। ज़ख़्मियुनि में औरतूं ऐं ॿार भी शामिल आहिनि। 3 औरतुनि खे ॻणती जोगी हालत में सिब्बी अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। बलोचिस्तान में अवां खे अफ़सोसनाक ख़बर ॿुधाए रहिया आहियूं त बलोचिस्तान के इलाइक़े सिब्बी में क़ौमी शाहराह ते ट्रैक्टर ट्राली ऐं कार विच में टक्कर थी पियो आहे। इन हवाले से वधीक तफ़सील ॿुधाइण लाइ असां लाइन ते मौजूद आहे आवाज़ टीवी जो रिपोर्टर आज़ाद बलोच। जी आज़ाद, इन हवाले से वधीक छा अपडेट्स आहिनि अव्हां वटि? जी बिल्कुल ही कोटा बलोचिस्तान के सिब्बी वाले इलाइक़े मिठड़ी में तेज़ रफ्तार कार ऐं ट्रैक्टर के विच में टक्कर थी पियो आहे। टक्कर के नतीजे में 10 खां वधीक ज़ख़्मी थी पिया आहिनि। इतला मिलण से पुलिस इमदादी टीमूं वाक़े वारे हंधि पहुची करे ज़ख़्मी खे बख्तियाराबाद अस्पताल मुंतक़िल करायो आहे। जिते ज़ख़्मी फर्स्ट एड सिटी अस्पताल मुंतक़िल करायो आहे। ज़ख़्मियुनि में आहे ॿार, औरतूं ऐं मर्द शामिल आहिनि। कुछ ज़ख़्मी जेको हालत आहे उहा इंतहाई गंभीर जो हुजण करे कोटा रेफर कयो आहे। पुलिस राब्तो करण ते ॿुधायो आहे त हादसो तेज़ रफ़्तारी सबबु पेश आयो आहे। हादसे जी वधीक जांच कई थी वञे। आज़ाद बलोच अपडेट करण लाइ अवां जी वॾी महिरबानी।